औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो। अॼु पाण औरतुनि जे आलमी ॾिहाड़े 8 मार्च जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु 8 मार्च ते सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़िछ में अॼु औरतुनि जे तंज़ीमुनि समेत सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि तरफ़ां रैलियूं, सेमिनार ऐं ख़ासि तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। अॼु पाण औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर औरतुनि खे कहिड़ा हक़ घुरिजनि, औरतूं कहिड़ा हक़ घुरनि थियूं, खेनि हिन समाज में कहिड़ा कहिड़ा ख़तरा मौजूदु आहिनि जिन खां तहफ़ुज़ जी घुर करे रहियूं आहिनि। औरतुनि जे आलमी ॾिहाड़े दुनिया जे मिड़नी औरतुनि खे बिना कंहिं नस्ली, लिसानी, सक़ाफ़ती, मुआशी, मज़हबी, क़ौमी ऐं समाजी फ़र्क़ जे हक़ ॾियण जी घुर कई वेंदी आहे। औरतुनि खे संदनि कामयाबियुनि ते मर्दनि जीअं मञता ॾियण लाइ आवाज़ बुलंद कयो वेंदो आहे। अॼोके ॾिहाड़े ते औरतूं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद करे मुआशिरे खे ॿीहर यादि ॾियारींदियूं आहिनि त जेसिताईं औरतुनि खे मर्दनि जे बराबरि हक़ नथा ॾिना वञनि तेसिताईं मुआशिरो तरक़ी करे नथो सघे। पाकिस्तान हिन वक़्तु इंसानी हक़नि जे मुख़्तलिफ़ क़ौमी ऐं बिन अक़वामी मुआहिदनि ऐं क़ानूननि ते सहियूं करे चुको आहे, पर अमली तौर सूरत हाल जो जाइज़ो वठण सां सूरत हाल इंतिहाई गंभीर नज़र अचे थी। मुल्क में अॼु बि औरतूं पंहिंजा मुकमिल हक़ ऐं आज़ादियूं हासिल नाहिनि करे सघियूं। अॼु बि औरत खे मर्द जे बराबरि उजूरो नथो मिले। अॼु बि औरतुनि जो तइदाद बिज़नेस में, सियासत में, तइलीम में, सिहत में ऐं मुल्की ऐं बिन अक़वामी फ़ोरमनि ते मर्दनि जे बराबरि न आहे। औरतुनि ते तशद्दुद जी सूरताल अॼु बि बदतरीन आहे। अॼु बि औरत पंहिंजी हैसियत ऐं अहमियत खे मञराइण लाइ अॻु खां वधीक पाण पतोड़े पई। अचो त अॼोके ॾींहं ते इन हक़ीक़त खे तस्लीम करियूं त कुल इंसान ज़ात जी मजमूई भलाई, उन जे हक़नि जे मुकमिल पूराए, समाजी ऐं मुआशी तरक़ी ऐं आलमी अमन जो हुसूल औरतुनि जी मुकमिल ऐं आज़ाद शमूलियत खां सवा मुमकिन कोन्हे। ज़रूरत आहे त हिकु बहितर, बामाना ऐं बामक़सद तब्दीली लाइ गॾियल जदोजहद जी इब्तिदा कजे, जंहिंमें अॼु जी हर औरत खे हिकु बावकार, पुरएतमाद ऐं मुकमिल बराबरी वारी हैसियत ॾियण लाइ सभु पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि। औरतुनि जे ॾिहाड़े जो मक़सदु इहो आहे त मुआशिरे मां सनफ़ी यानी जिनसी मतभेद ऐं पदरशाही जो ख़ात्मो आंदो वञे। औरतुनि खे इक़्तिसादी ऐं मुआशी तरक़ीअ में बराबरी जे बुनियाद ते शिराकत दारी ॾिनी वञे। जिन्स सां जुड़ियल समूरियुनि इम्तियाज़ी रवायतुनि, क़ानूननि ऐं निसाबी सम्झाणियुनि जो ख़ात्मो आंदो वञे। औरतूं इहो ई मुतालबो कनि थियूं त घर, ॿनी, कारखाने तोड़े ऑफिस में औरतुनि ख़िलाफ़ हर क़िस्म जे दबाव ऐं तशद्दुद जो ख़ात्मो आंदो वञे। औरतुनि जे समाजी, मुआशी, सियासी, सक़ाफ़ती ऐं शहरी हक़नि जो क़ानूनी तहफ़्फ़ुज़ कयो वञे। ऑफिस, कारखाने तोड़े ॿनीअ में उजरत ते कमु कंदड़ पोरियत औरतुनि जे उजूरे में वाध कई वञे। मुल्क में औरतुनि जी अक्सरियत गैर रस्मी शोबे में कमु करे थी, जिन ते मज़दूर क़ानून लागू नथा कया वञनि। औरतूं हुकूमत खां घटि में घटि उजरत जी आइनी ज़मानत ऐं उन ते अमल दरामद, वंगार ऐं जबरी मशक़त ते पाबंदी जी घुर कनि थियूं। कॉन्ट्रैक्ट मुलाज़मत जे मुस्तक़िल मुलाज़मत में तब्दीली, गैर रस्मी शोबे सां जुड़ियल मज़दूरनि ते लेबर क़ानूननि जो इतलाक़, ख़ैत मज़दूरनि खे सनअती मज़दूरनि जेतिरा बराबरि हक़ ॾियण जो मुतालबो कनि थियूं। औरतूं ज़िंदगीअ जे समूरनि शोबनि में औरतुनि लाइ बराबरि मौक़िअनि ऐं उजरतुनि जी घुर कनि थियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त औरतुनि जे मुआशी ख़ुदमुख़्तियारी जे ॾिस में गैर रस्मी शोबनि में बि औरतुनि लाइ रोज़गार जा मौक़िआ फ़राहम कया वञनि। ॿहिराड़ी जी हारियाणी औरत लाइ पिणु
नए सिर टेनेंसी एक्ट में मुनासिब उजूरे ऐं मुआशी तहफ़ुज़ लाइ तरमीम कई वञे। ज़रई सुधारा करे सियासी ज़मींदारनि जा कब्ज़ा छॾाए उहे ज़मीनूं बेज़मीन हारियाणियुनि में मालिकाणे हक़नि सां विरहायूं वञनि। कचे जूं ज़मीनूं बेज़मीन हारियाणियुनि खे लीज़ ते ॾिनियूं वञनि। मज़हबी अक़िलियतुनि जी मैरिज एक्ट तोड़े विरासत वारे क़ानूननि में तरमीम करे औरतुनि खे मुकमिल तौर ते क़ानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़हबी अक़िलियतुनि सां पिसंद जे परणे जे सूरत में अदालती फ़ैसिलनि में नंढी उमिरि में शादीअ वारे एक्ट जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। इन सूरत में कंहिं मदरसे जी मज़हब जे तब्दीली वारी सनद बदिरां उमिरि जे सर्टिफिकेट खे बुनियादु क़रार ॾिनो वञे। जरगनि ते अदालती पाबंदी खे यकीनी बनायो वञे। जरगनि ख़िलाफ़ कानून साज़ी करे उनखे पाकिस्तान पेनल कोड जो हिसो बनायो वञे। अॼोके ॾिहाड़े ते औरतूं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद करे मुआशिरे खे ॿीहर यादि ॾियारींदियूं आहिनि त जेसिताईं औरतुनि खे मर्दनि जे बराबरि हक़ नथा ॾिना वञनि तेसिताईं मुआशिरो तरक़ी करे नथो सघे। महिरबानी।